मौजूद हाज़रीन और मौजूद सामीन, दिल जे गहराई सां ईमानी जज्बे सां ऐं वॾे आवाज़ सां पंहिंजे प्यारे नबी, पंहिंजे सोने नबी आका इनामदार मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ ऐं सलाह शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह ताला जल जलालहू बेशुमार एहसान करण फरमाया ऐं बेहद मेहरबानी करण फरमाई ऐं बेतहाशा रहमत नसीब फरमाई जो अमरोटी मस्जिद शरीफ में कुरान शरीफ जो जलसो ऐं वाइज़ नसीब करण फरमायो था। सब चो अल्हम्दुलिल्लाह, वरी ॿीहर बि चो अल्हम्दुलिल्लाह, वरी टे दफ़े सां बि चो अल्हम्दुलिल्लाह। वॾा ख़ुश नसीब आयो जो रजब शरीफ जे महीने में, जे महीने मुबारक में इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज मुबारक नसीब थियो आहे ऐं ॿियो मस्जिद शरीफ में अल्लाह से असांखे वेहण नसीब फरमायो आहे। नूरुन अला नूर थियो, हिकु मेराज मुबारक वारो महीनो ऐं ॿियो अल्लाह असांजो घर मस्जिद शरीफ जो वाह जो रहमत जो मींहुं वसी रहियो आहे ऐं हेॾो रहमत वारे क़ुरान शरीफ जो वाइज़ आहे। छा जो वाइज़ आहे? अल्लाह असांजे क़ुरान मजीद जो वाइज़ आहे। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह ताला सरापा रहमत ई रहमत रखी आहे, हिदायत ई हिदायत रखी आहे, नूरानियत ई नूरानियत रखी आहे। को पंहिंजे अल्लाह जे मेहरबानी सां उन नज़र सां क़ुरान मजीद खे पढ़ंदो रहे, उन नज़र सां क़ुरान शरीफ ॿुधंदो रहे, उन नज़र सां क़ुरान शरीफ जो मुतालो कंदो रहे त अल्लाह ताला उनखे नज़र नसीब फरमाईंदो, हिदायत नसीब फरमाईंदो, नूरानियत नसीब फरमाईंदो जो ईमान वारो वञी अल्लाह जी मेहरबानी सां जन्नत जो वारिस ऐं मालिक बणिजी वेंदो। रब रहमान फरमायो हुदल लिन्नास, हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। फरमाए हुदल लिन्नास, हुदल लिन्नास, हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। सारी दुनिया जे माण्हुनि जे लाइ
सारी दुनिया जे इंसानन जे लाइ हिन कुरान मजीद में हिदायत ही हिदायत आ, हिदायत ही हिदायत आ, हिदायत ही हिदायत आ। ऐं वॾी समझाणी आ। हक़ ऐं सच पधरो बीठो आ, कूड़ पधरो बीठो आ। अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहबलिल्लाहि जमीआ। अञा वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह। फरमाए ए ईमान वारो, ए कलमे शरीफ पढ़ण वारो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारो, वातसिमू बिहबलिल्लाहि जमीआ। ओ मर्द, ओ मायूं, ज़ाइफूं ईमान वारियूं, ओ पोढ़ा, ओ नौजवान, कलमे शरीफ पढ़ण वारा, हिन कुरान मजीद खे चिंबड़ी पो, हिन खे जीअ में जायूं ॾे, हिन खे साह में सांभ। ही कुरान मजीद तोखे अल्लाह जी मेहरबानी सां जन्नत में हली पहुचाए छॾी। इन जे करे फरमाए लितुखरिजन नास मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर। चओ साईं, पढ़ो तो सयूं। लितुखरिजन नास, पढ़ो पढ़ो, ईमान ताज़ो थियो, पढ़ो मेहरबानी करे। लितुखरिजन नास मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर। ही कुरान मजीद तव्हांखे ऊंधाइन मां कढण आयो आहे। ही कुरान मजीद तव्हांखे तकलीफ़न मां कढण आयो आहे। ही कुरान मजीद तव्हांखे जन्नत वारे नूर में पहुचाइण आयो आहे। ओ ईमान वारो, हिन कुरान मजीद जे मथां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। मावा जे साम्हूं हिकिड़ी आयत सवरी तिलावत कई ऐं कुझु ॿी आयत जो हिसो पढ़ियो, कुझु हिसो जंहिंमें अल्लाह ताला नबी साईं खे फरमायो, ए मुंहिंजा प्यारा नबी, सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी, वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिक गदा। तोखो माण्हू सुवाल करण था अचनि, तोखो माण्हू पुछा करण था अचनि। हिकिड़ा माण्हू आया नबी साईं को जी सुवाल कयूं त ज़ुल्किफ़िल केरु आहे। अहिड़े क़िस्म जा सुवाल कयूं त रूह छाखे चइबो आहे, रूह छा आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुभाणे अचो त ॿुधाईंदोमांव, सुभाणे अचो। पर नबी साईं जी ज़ुबान मुबारक ते इंशा अल्लाह ताला जो लफ़्ज़ न आयो। छा इंशा अल्लाह ताला जो लफ़्ज़ मुबारक न आयो। खुदा जी कुदरत 2-3 ॾींहं लॻी विया। ॿिए ॾींहं त काफ़िर आया त ज़ुल्करनैन केरा, ज़ुल्किफ़िल न ज़ुल्करनैन केरा। ऐं रूह छाखे चइबो आहे, रूह छा आहे। इमामुल अंबिया फरमायो त अञा कुझु इंतज़ार कयो, अञा कुझु सब्र कयो। वरी 3 ॾींहं ते आया। जेसिताईं ॿुधायो तव्हां सुवाल कयो, उनजो जवाब त ॾियो। साईं फरमायो था अञा जवाब न मिलियो आहे, अञा सब्र कयो। खुदा जी कुदरत 2-3 ॾींहं लॻी विया, जवाब न आयो, जिब्रील अमीन न आयो। हेॾो काफ़िरनि में हुलबगादो थी वियो आहे त मोहम्मद करीम खे अल्लाह साईं छॾे ॾिनो आहे। मोहम्मद करीम खां अल्लाह बेज़ार थी वियो आहे।
नऊज़ बिल्लाह। हेॾो रब रहमान फरमायो वल्लुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। मां अल्लाह कसम खणी थो चवां त पंहिंजे नबीअ खां मां बेज़ार बि न थियो आहियां, मां पंहिंजे नबीअ खे छॾे बि न ॾिनो आहे। मूंखे ॾाढो पंहिंजो प्यारो नबी प्यारो आहे, ॾाढो प्यारो आहे। पर मुंहिंजा सुहिणा नबीअ तोखां हिकिड़ी विसर थी वई, उहा विसर पंहिंजी संभाल। कहिड़ी? तोखां सुवाल करण वारा सुवाल करण आया, पर तो इंशाअल्लाह ताला जो लफ्ज़ न चयो। तूं चयो त सुभाणे मां ॿुधाईंदोमां, या मां अल्लाह खे ॻाल्हि न वणी, नापसंद आई। ॿीहर ईअं न चइजांइ वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिक गदा। कॾहिं बि न चवंदो कर मुंहिंजा प्यारा नबीअ त मां हीअं सुभाणे कंदुसि कमु, मां हीअं सुभाणे कमु कंदुसि, मां हीअं सुभाणे कमु कंदुसि। ईअं न छड़ो पंहिंजे मथां न कर। इल्ला अन यशा अल्लाह, ॾाढियां जो सुभान अल्लाह। इल्ला अन यशा अल्लाह, जॾहिं बि को सुवाल करण वारो सुवाल करे, को कमु चवण वारो कमु चवे, तूं चवंदो कर त सुभाणे इंशाअल्लाह ताला मां हीअं कंदुसि। इंशाअल्लाह ताला जो लफ़्ज़ इस्तेमाल कंदे त मां अल्लाह जी मदद तोसां गॾु शामिल हाल। हिकिड़े माण्हू जो वाक़ियो आहे। हिकिड़ो माण्हू वीचारो आहे त में वेठो हो, जीअं तव्हां वेठा हो। को वीचारो वापारी क़िस्म जो माण्हू, ढोर ढगा वठण वारो माण्हू। हिकिड़े मौलवी साहब इन आयत जो मफ़हूम ऐं मक़सद बयानु कयो त जॾहिं बि को कमु कंदा कयो त इंशाअल्लाह ताला चवंदा कयो। इंशाअल्लाह ताला वापारी क़िस्म जो माण्हू वीचारो जाहिल ऐं अणपढ़ियल हुयो। चई त ओ मौलवी साहब, दिलि जो दिलि में चई, ओ मौलवी साहब कहिड़ियूं सो ॻाल्हियूं करे, जंहिं वटि पैसा न हुजनि त उहो चवे इंशाअल्लाह ताला मूंखे त हेॾो माल आहे, हेॾो पैसो आहे, मां छो इंशाअल्लाह ताला कयां। वञी सुञा करनि, वञी भींगा करनि। ख़ुदा जी कुदरत सुबुह जो वियो पीढ़ीअ ते, पीढ़ीअ जो ॾिहाड़ो। हिन दिलि जो दिलि में इहो तबसरो कयो, तबरो कयो। वियो पीढ़ीअ ते त अल्लाह जी कुदरत हुन वीचारे जी कढ लॻी पिया बिशनी। छा बिशनी कढ लॻी पिया। हिन वीचारे वञी ढोर चुकायो। हाणे मुकमल रज़ामंदो थी वियो। हाणे वक़्तु आयो पैसनि ॾियण जो। हुन वापारी क़िस्म जे माण्हू हीअं जो खीसड़े में हथ हयो त खीसो ई गुम, पैसा ई न। तजुब में अची वियो त मौलवी साहब वारी ॻाल्हि सही, मूंखे शैतान हमलो कयो, मां इंशाअल्लाह ताला जे लफ़्ज़ खे घटि अहमियत ॾिनी, अॼु मूंखे सज़ा मिली वई। वीचारो ढोर न वठी आयो, खीसा पंहिंजा कपाए ख़त्म करे आयो, पैसा गुम कराए आयो, वापसि आयो। मौलवी साहब वटि आयो, साईं मूंखां ग़लती थी वई आहे, तव्हां वाइदो कयो पिया इंशाअल्लाह ताला जे मौज़ूअ ते, ऐं चओ पिया त जेको कमु कयो त इंशाअल्लाह ताला ज़रूरु चओ। मां चयो त मूंखे हेॾो पैसो आहे, सुञाए भींग माण्हू इंशाअल्लाह ताला करनि, मां त पैसे वारो माण्हू आहियां। साईं मां हितां दिलि जो दिलि में ख़्यालु करे ऐं ॻाल्हाए पाण सां उथी वियुसि। ॿिए ॾींहं ते पीढ़ीअ ते वियुमि। हाणे इंशाअल्लाह ताला ते ज़ोर थो ॾे। साईं तव्हां खां इंशाअल्लाह ताला उथी वियुसि। साईं तव्हां खां इंशाअल्लाह ताला जुदा थियुसि। साईं घर खां तयारु थी ॿिए ॾींहं ते इंशाअल्लाह ताला पीढ़ीअ ते वियुसि। साईं ॿिए ॾींहं ते इंशाअल्लाह ताला पीढ़ीअ ते पहुतुसि। हाणे ढोर इंशाअल्लाह ताला ॾिठो।
हाणे वापार जी नियत सां मां ढोर वठण जे इरादे सां उनखे पको कयो रज़ामंदो ज़ाहिर थियो ऐं इंशा अल्लाह ताला खीसड़े में हथ जो हयो तो इंशा अल्लाह ताला पैसा ई न हुया इंशा अल्लाह ताला साईं वापस मोटी आया मां मोदी साहब चयो इहा पहिरियों इंशा अल्लाह ताला करे हा त जेकर पैसा बची वञनि हाणे इंशा अल्लाह ताला हणी मींहुं वसाए छॾियो थी पर हाणे थिए छा हाणे जेका शइ थियणी थी वई ओ ईमान वारो चयो त इंशा अल्लाह ताला जेको कमु कंदासीं इंशा अल्लाह ताला ज़रूर चवंदा असां त तहां कुझु ई न आहियूं जॾहिं तहां असांजो इमामुल अंबिया तहां असांजो सरताजुल अंबिया तहां असांजो हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इम्तिहान में अची वियो आहे असां तहां त कुझु ई न आहियूं जॾहिं नबी साईं को इंशा अल्लाह ताला वेसर थी वई रब रहमान फरमायो वज़कुर रब्बक इज़ा नसीत वज़कुर रब्बक इज़ा नसीत ओ मुंहिंजा प्यारा नबी जॾहिं तोखे पंहिंजो रब साईं के मामले में विसरी वञे तो जॾहिं यादि अचे त जल्द जल्द में वरी इंशा अल्लाह ताला जल्द में चइजांइ त जीअं अल्लाह साईं वरी भलाई करे छॾे ओ ईमान वारो असां तव्हांखे पंहिंजे मामलात के अल्लाह जे हवाले करणु खपे हर मामलात के हलाइण वारो केरु आहे हर मामलात कंहिंजे हथ में नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे इज़त ज़िलत जो मालिक केरु आहे मौत हयाती जो मालिक केरु आहे नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे फरमाए तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अदा नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे इज़त ज़िलत जो मालिक केरु आहे बादशाही ॾियण खसण वारो केरु आहे ॿिए कंहिंजे हथ में कुझु ई न राति मूं ॾींहुं करण वारो केरु आहे वरी ॾींहं मूं राति करण वारो केरु आहे फरमाए तो तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य फरमाए तो मां अल्लाह आहियां जेको ॾींहं मूं राति कंदो आहियां राति मूं ॾींहुं कंदो आहियां जीअरनि खे मोलनि मां कढंदो आहियां वरी मोलनि खे जीअरनि मां कढी ॾेखारींदो आहियां कंहिंजी कुदरत कामिल आहे अल्लाह साईं कंहिंजे हथ में कुझु बि न आहे न्याणनि ॾियण वारो बि केरु आहे पुटनि ॾियण वारो बि केरु आहे फरमाए तो यख़्लुक़ु मा यशा यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा इनासन व यहबु लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशा वक़ीमा पुटनि ॾियण वारो केरु आहे न्याणी में पुतला गॾे ॾियण वारो केरु आहे फरमाए वयजअल मन यशा वक़ीमा मुंहिंजी मर्ज़ी आहे जेके संड करे औलाद को सिकायां मां को पुछण वारो ई न आहे अल्लाह से बेपरवाह बादशाह न्याणी ॾींदो आहे त केरु ॾींदो आहे वरी केरु ॾींदो आहे फरमाए तो यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा इनासन व यहबु लिमन यशा ज़ुकूर
औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाअ वक़ीमा। धीअर ॾियण वारो केरु आहे? मर्ज़ी कंहिंजी आहे? पुट ॾियण वारो केरु आहे? कंहिंखे अल्लाह जी महिरबानी सां 10 11 11 पुट आहिनि, कंहिंखे 11 11 न्याणियूं आहिनि, धीअर आहिनि। फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं पुटड़ा करे ॾियां। फरमाए तो यजअलु मन यशाअ वक़ीमा। मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे औलाद को सिकाए सिकाए संढ करे मारियां त मां को पुछण वारो ई नाहे। ओ ईमान वारो, हर शइ अल्लाह जे हथ में आहे। चओ त इंशाअल्लाह ताला जेको बि मामलो कंदासीं अल्लाह साईं जे हवाले कंदासीं। पाण खे कुझु न सम्झो, असां कुझु बि न आहियूं, हर शइ केरु आहे? इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मेराज थियो साईं जो, इहो मेराज कंहिं करायो? कंहिं करायो साईं? फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला ॾाढा न था जो सुभान अल्लाह। फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। फरमाए तो पाका हुआ ज़ात, केरी पाका ज़ात? पाका अल्लाह से। फरमाए तो मां अल्लाह जी ज़ात जो मां पंहिंजे बांहड़े खे बिअब्दिही, पढ़ो सही, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, शेर कराए पंहिंजे बांहड़े खे लैलम, रात जे कुछ हिस्से में, मिनल मस्जिदिल हराम, मस्जिद हराम खां वठी इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद अक़सा ताईं। फरमाए हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। ऐं उहे शयूं बि पंहिंजे नबीअ खे ॾेखारियूं नूरानी जेके अॻ में ॾिठल न हुअसि। साईं फरमायो बैतुल्लाह खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं पहुतासीं। मांखे ॾाढ़नि वारा ऐं पटकनि वारा पगनि मुबारकनि सां चेहरा नज़र आया। ॾाढियां जो सुभान अल्लाह। मनहुम या अखी जिब्राइल, मनहुम या अखी जिब्राइल, अदा जिब्राइल ये केर बीठा आहिनि जिन जे चेहरनि में ॾाढ़ियूं मुबारक, जिन जे मथड़नि जे मथां पगा मुबारक ऐं पटका मुबारक, ऐं जिन जा चेहरा मुबारक तमामु सुहिणा ऐं नूरानी आहिनि। ये आहिनि केरु? इमामुल अंबिया फरमायो मांखे जिब्रील अमीन जवाब में जो त तव्हां खां अॻु में जेके सवाल नबी सगोर आया हा सभु तव्हां जे ज़ियारत लाइ अल्लाह साईं बिहारे छॾिया आहिनि, सभु तव्हां जे इस्तक़बाल में बीठा आहिनि, सभु तव्हां सां मिलण जे लाइ बीठा आहिनि। साईं फरमायो थोड़ी देर खां बाद मरहबा थी खुश खैर थियो, वरी सिफूं लगी वई, नमाज जी सूरत अख्तियार थी वई। हाणे नमाज लाइ सभु बीठा आहिनि, नबी सगोरा सिफ़ अख्तियार कयूं, मुसल्लो खालिया। मांखे जिब्रील अमीन अर्ज़ कयो क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम। ॾाढियां जो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह।
कद्दिम या मोहम्मद कद्दिम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं मेहरबानी करे तहां पंहिंजा कदम मुबारक पेर मुबारक अॻिते वधायो, मुसले ते भी नमाज़ पढ़ायो, असांजी मंज़िल अञा अॻिते आ। नबी साईं फरमायो ओ मुंहिंजा जिब्रील अमीन साथी, मुंहिंजो ॾाॾो आदम भी बीठो आ, मुंहिंजो ॾाॾो नूह नबी भी बीठो आ, मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम भी बीठो आ, मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम खां बाद वरी ॾाॾो इस्माइल भी बीठो आ। ये वॾा आहिनि मुंहिंजा, मां सभिनि खां नंढो आहियां, आख़िर में आयो आहियां। छो न वॾो को भी नमाज़ पढ़ाए, मां पोयों भी नमाज़ पढ़ा। जिब्रील अमीन जो साईं बराबर अल्लाह साईं ज़ात जो कसम आ, तहां जा वॾा आहिनि पर तहां खे अल्लाह साईं सभिनि खां मथे करे छॾियो आहे। उमिरि में तहां खां वॾे वॾे हुजण जो एज़ाज़ उन्हनि खे नसीब थियो आहे। तहां खां पहिरियों आया आहिनि पर अल्लाह साईं ज़ात जो कसम आ, तहां जो शान, तहां जो दर्जो, तहां जो मकाम, तहां जी इज़त सभिनी खां मथे आ। साईं तहां नमाज़ पढ़ायो त असां मंज़िल अञा अॻिते कंदासीं। साईं फरमायो मां बरक़ात नमाज़ पढ़ाई, सफ़र शुरू थियो, बुराक ते चढ़ियासीं, वरी तेज़ीअ सां हले पियो, हिकु आसमान पार, ॿियो आसमान पार, टियों आसमान पार, चौथों आसमान पार। साईं फरमायो 7 आसमान क्रॉस करे मथे हलियो सिदरतुल मुंतहा ते, वरी सिदरतुल मुंतहा खां मथे अल्लाह ताला रफ रफ जी ऊंची सवारी मोकली, जंहिंते मां चढ़ी वेठुसि। पाण फरमायो जाॾे मां नज़र पियो कयां ताॾे मूंखे अल्लाह साईं जी ज़ियारत नसीब पई थिए। जाॾे मां ॾिसां पियो अल्लाह साईं जी ज़ियारत, जाॾे ॾिसां पियो अल्लाह साईं जी ज़ियारत, मांखे नूरानी झलकियूं नज़र आयूं, नूरानियत जूं तजलियूं नज़र आयूं। जिब्रील अमीन जवाब ॾेई सिदरतुल मुंतहा ते बीही रहियो। मां उन जाइ ते पहुतो, सुम्मा दना फतदल्ला, ॾाढियां जो सुभान अल्लाह, सुम्मा दना सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना। मांखे अल्लाह से उन जाइ ते पहुचायो जिथे रूबरू मां रब रहमान जी ज़ियारत कयुमि, अल्लाह से जो दीदार कयुमि। अल्लाह से फरमायो ए मुंहिंजा सुहिणा नबी, वाह जो मंज़िल करे आयो आहियां, वाह जो सफ़र करे आयो आहियां, पर मां वटि छा खणी आयो आहियां? नबी साईं फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं मां उहा शइ खणी आयो आहियां जेका तो वटि आहे ई न। मां आजिज़ी खणी आयो आहियां, मां इनकिसारी खणी आयो आहियां, मां निवरत खणी आयो आहियां। दुनिया में भी तुझे तौहीद जा होका ॾेई आयो आहियां, पर तुझे साम्हूं भी तुझे तौहीद जा होका ॾियण आयो आहियां। फरमांदा तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात, ॾाढा ई नथा जो सुभान अल्लाह। फरमांदा तहियातु लिल्लाहि वस्सलावातु लिल्लाहि वत्तय्यिबातु लिल्लाहि। ओ मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजूं फेली बाता, मुंहिंजूं जानी बाता, मुंहिंजूं माली बाता, मुंहिंजूं सभु बातूं तुंहिंजे लाइ, सभु तुंहिंजे लाइ, सभु तुंहिंजे लाइ, सभु तुंहिंजे लाइ, सभु मुंहिंजूं बातूं तुंहिंजे लाइ, तोखे ई सुहन थियूं, तुंहिंजे ई लाइक़ आहिनि। अल्लाह से फरमाया अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, और नमाज़ियो नमाज़ पढ़ण वारो यो अतहियात तो नबी साईं जी कचहरी, अल्लाह साईं जी कचहरी मेराज मुबारक वाली। अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु लिल्लाहि, अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात,
मुझो सब बातों तुझे लाए। अल्लाह से फरमायो जवाब में अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ॾाढा ई नथा जो सुभान अल्लाह। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ मुंहिंजा सुहिणा नबी तुझे मथों सलाम हुजे। ओ मुंहिंजा प्यारा नबी तुझे मथों रहमतूं हुजनि। ओ मुंहिंजा प्यारा नबी तुझे मथों बरकतूं नाज़िल थियनि। साईं फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह साईं जेका मांखे रहमत थो ॾे, जेका मांखे सलामती थो ॾे, जेका मांखे बरकत थो ॾे, महिरबानी करे मुंहिंजी सॼी उम्मत खे नसीब फरमा। केॾो नबी साईं जी उम्मत सां प्यार आहे। मेराज वारी रात अल्लाह संजे दीदार जे वक़्तु रब रहमान जे कचहरी जे वक्त भी उम्मत साईं के याद आ। अम्मा आमना साईं फरमाए थी मुंहिंजो बचड़ो अहिड़ो जो ॼमण सां उम्मत लाइ दुआऊं पियो घुरे। छा ॼमण सां उम्मत लाइ दुआऊं। अम्मा आमना फरमाए थी बचड़ो जॾहिं ॼमियो आहे, पेट में ॿाहिरि निकितो आहे, दुनिया में जलवे अफरोज़ थियो आहे। फरमाए थी सजदे में हलियो वियो। मांखे ही अल्फाज मुबारक ॿुधण में आया, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। वरी साईं सजदे में उथिया, अतहियात वारी हालत में वेही ॿई गोलड़ा मुबारक भञी काबतुल्लाह शरीफ ॾे मुंहुं करे पंहिंजा ॿई नंढड़ा हथ मुबारक मथे खणी दुआ था घुरनि, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती। ॾाढा ई नथा जो सुभान अल्लाह। मां सदके वञा पंहिंजे नबी साईं जी उम्मत सां प्यार जे मथां सदके वञा। वाह जो उम्मत सां प्यार करे विया। अम्मा आमना फरमाए थी मां कन मुबारक वेझा कया त बचड़ो छा थो चवे। नंढड़ा हथड़ा मुबारक नंढड़ा खयूं बीठो आहे, काबतुल्लाह शरीफ ॾे मुंहुं कयूं बीठो आहे। मांखे ही अल्फाज मुबारक ॿुधण में आया, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती। ओ मुंहिंजा अल्लाह से मुंहिंजी उम्मत जी पारत दी, अल्लाह से मुंहिंजी उम्मत जी पारत दी, ओ अल्लाह से मुंहिंजी उम्मत जी पारत दी। वरी संजन वल्ला थींदा विया। संजन काबतुल्लाह शरीफ में उम्मत लाइ दुआऊं, संजन अरफात जे मैदान में उम्मत लाइ दुआऊं, संजन सफा जबल ते उम्मत लाइ दुआऊं, संजन मरवा जबल ते उम्मत लाइ दुआऊं। पर मां सदके वञा पंहिंजे सुहिणे नबीअ जी उम्मत सां प्यार जे मथां। वमिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लका साइयबसक। ॾाढा जो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। फरमाए वमिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लका साइयबसक रब्बुक मकामम महमूदा। साईं जॾहिं बि तहज्जुद पढ़दा रात जो उम्मत लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं घुरदा, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती, अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती। पर मां सदके वञा पंहिंजे प्यारे नबीअ जी शान मुबारक जे मथां, मान मुबारक जे मथां, दर्जे मुबारक जे मथां ऐं उम्मत सां प्यार जे मथां सदके वञा। मेराज वारी रात उम्मत सां प्यार कंदे अर्ज़ु कनि था, ओ अल्लाह से जेका मांखे रहमत ॾे, जेका मांखे सलामती ॾे, जेका मांखे बरकत ॾे, सारी उम्मत मुंहिंजे खे नसीब फरमा। अस्सलामु अलैना, छा अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाहि सालिहीन। अल्लाह से सजी मुंहिंजी उम्मत खे ॾिजांइ इहो नेमतूं। नबी से फरमायो अल्लाह से मुंहिंजे प्यार खे ॾिसी 50 नमाज़ूं ॾिनियूं। घणियूं?
मुझा प्यारा नबी वडो तुझो उम्मत सां प्यारा वडो 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 प्यारा तुझो हाणे 50 नमाज़ूं खणी वञ तुझा पोड़ा तुझा नौजवान तुझा नंढा तुझा वॾा तुझा मर्द तुझी औरतूं सारे संभाले 50 नमाज़ूं पढ़दा वेंदा मां अल्लाह सी सलामती बि ॾींदो मान रहमत बि ॾींदो मान बरकत सां बि नवाज़े छॾींदो साईं फरमायो मां जॾहिं वापसि थियुसि रब रहमान खां मोटी आयुसि शै आसमान ते मूसा अलैहिस्सलाम मिलियो खुश मरहबा थी हाल हवाल वरते त साईं अल्लाह असांजी ज़ियारत कयो साईं फरमायो अल्हम्दुलिल्लाह जैसे भला को तोहफ़ो ताइफ साईं फरमायो 50 नमाज़ूं मतलब मिलियूं आहिनि घणियूं 50 साईं फरमायो अदे मूसा मूंखे चयो त साईं महिरबानी करे रियायत कराए न पढ़ंदई मां पंहिंजनि जा हाल ॾिसी आयो आहियां वॾा गोसड़ू हूंदा गुसाईंदा वॾा बहाने खुर हूंदा बहाना करे भॼी वेंदा साईं रियायत कराए कुझु एॾी वॾी नमाज़ कीअं पढ़ंदा साईं फरमायो मां मूसा अलैहिस्सलाम जे मशवरे सां जॾहिं वापसि हुयुसि ऐं रब रहमान खे अर्ज़ु कयमि अल्लाह साईं कुझु रियायत करणु फरमा रब रहमान फरमायो हे मुंहिंजा प्यारा नबी तुंहिंजे अचण जो मां वटि क़दुरु आहे आयो आहियां त 5 नमाज़ूं माफ़ कयूं आहिनि वरी साईं फरमायो मां वापसि मोटी आयुसि वरी 6 आसमान ते मूसा अलैहिस्सलाम मिलियो चईं घणियूं थियूं साईं फरमायो बाक़ी 45 चईं अञा न पढ़ंदे अञा रियायत कराए साईं 45 वॾियूं नमाज़ां थी वॾियूं साईं फरमायो वरी मां मोटी वयुसि वरी अल्लाह साईं रब रहमान खे अर्ज़ु कयो अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा नबी तुझे अचण जो मां वटि क़दुरु आहे 5 नमाज़ूं माफ़ कयूं मां वरी साईं मोटी आया वापसि वरी मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते मिलियो साईं घणियूं बजियूं साईं फरमायो 40 नमाज़ां चईं अञा न पढ़ंदे अञा रियायत कर मुझे प्यारे हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 9 दफ़ा घणा दफ़ा 9 दफ़ा वरी वरी अल्लाह संजी ज़ियारत भी करे आयुमि दीदार भी करे आयुमि ऐं अर्ज़ु करे 45 नमाज़ां माफ़ कराए आयुमि वरी मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते मिलियो साईं घणियूं बजियूं साईं फरमायो अदा मूसा वञी 5 बजियूं नमाज़ूं 5 जैसे अञा न पढ़ंदई अञा रियायत कराए वॾा अटकल बाज़ बहाने खुर भॼी वेंदई मां पंहिंजनि जा हाल ॾिसी आयो साईं खे ॾाढो ग़म थियो साईं खे वॾी तकलीफ़ आई वॾो सदमो रसियो पाण फरमायो ए अदा मूसा मां तुझे चवण सां तुझे मशवरे सां 45 नमाज़ां माफ़ कराए आयो आहियां हाणे मूंखे वॾो ग़म थियो आहे जेकर 50 नमाज़ हुजनि हा त भलो थिए हा मुंहिंजी उम्मत नुक़सान में हली वई मुंहिंजी उम्मत टोटरे में हली वई मुंहिंजी उम्मत खसारे में हली वई ग़ैबी आवाज़ आयो ए मुंहिंजा प्यारा नबी ग़लती न कर परेशान थी मायूस न थी मूंखे तूं ॾाढो प्यारो आहे पर तुंहिंजे सदको मूंखे उम्मत बि तुंहिंजी ॾाढी प्यारी आहे मां अल्लाह वाइदो थो कयां तुझा बूढ़ा तुझा नौजवान तुझा नंढा तुझा वॾा तुझा मर्द तुझियूं औरतूं ईमान वारियूं सारे संभाले ये पाबंदीअ सां 5 नमाज़ां पढ़ंदा वेंदा मां अल्लाह खाते में आमाल नामे में साॻो ई 50 नमाज़नि जो सवाब लिखाए छॾींदोमान जो केड़ा केड़ा चाहियो था इंशाअल्लाह ताला मेराज मुबारक जे तोहफे जो क़दर कंदासीं क़दर कंदो कन बेक़दरी कंदो ये मुखों अॻ में हज़रत मौलाना नदीम साहब नालो नदीम चांडे साहब जी बयान कयो त तव्हां सां नारा था हणो नबी साईं जे मोहब्बत में इश्क में मौत भी क़बूल आहे ईमान वारो नमाज़ खां बाक़ी ईअं था भॼूं जीअं कांव कमान खां भॼे नमाज़ असांखे वॾी ॾुखी थी लॻे ओ ईमान वारो अॼु चओ त इंशाअल्लाह ताला नबी साईं जा सच्चा आशिक़ थी नमाज़ क़ाइम कंदासीं उमेद कयूं अदा उमेद कयूं पढ़ंदो नमाज़
अल्लाह से सभिनि खे निमाज़ी बणा। पंजगाना नमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ो, घणियूं नमाज़ूं, सुबुह वारी नमाज़, मंझंदि वारी नमाज़, टिपारी वारी नमाज़, मगरिब वारी नमाज़, इशा वारी नमाज़, सारे संभाले पढ़णु तव्हांजो कमु आहे। अक़िम सलात लिदुलूक शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्र कान मशहूदा। अदा अल्लाह साईं जे हुकुम सां घणी नमाज़ां फ़र्ज़ आहिनि। अल्लाह साईं जे हुकुम सां 50 मूं रिआयत थी वञी, हाणे बचियूं घणियूं 5। ॾींहं राति में घणी नमाज़ूं 5। ओ ईमान वारो पढ़ो, निमक हलाल थियो, निमक हराम न थियो। चौदा बेनमाज़ी अल्लाह साईं जे हुकुमनि खे ठुकराए थो, इहो निमक हराम आहे, इहो निमक हलाल न आहे। इहे लफ़्ज़ हक़ जा चयो। चौदा बेनमाज़ी निमक हराम आहे जेको अल्लाह साईं जे हुकुमनि खे ठुकराए थो। हिन क़ुरान मजीद में घणियूं आयतियूं आहिनि, घणियूं आयतियूं सगूरियूं। आलम सगोरा फरमाइनि था 1000 आयत आहे जेका निमाज़ जे मुतालिक़। घणियूं आयतियूं फरमाया क़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। ओ ईमान वारो नमाज कायम कयो ऐं सुहिणो सुहिणो कर्ज़ ॾींदा रहो। सुबुह वारो कर्ज़ सुबुह जो लाहियो, मंझंदि वारो कर्ज़ मंझंदि जो लाहियो, टिपारी जो कर्ज़ टिपारी जो लाहियो, मगरिब वारो कर्ज़ मगरिब जो लाहियो, इशा वारो कर्ज़ इशा जो लाहियो। नबी साईं फरमायो जेके पाबंदीअ सां नमाज़ां पढ़ी आया, अस्सलात मिफ्ताहुल जन्नह, उन्हनि खे मुबारक हुजे। या नमाज़ जन्नत जी चाबी थी मिलंदी। अदा जन्नत जी चाबी मिलेव कने जन्नत जा ताला टोड़ींदो हली। बलोच साहब, गुलामणी साहब, चांडियो साहब ऐं ॿियनि क़ौमनि वारा वेठा हो जेके जन्नत जो तालो झिंबनि सां, हथोड़नि सां ऐं वॾनि टीकमनि सां भञी टोड़े धांधली करे हलंदव कने चाबी ठाहियूं हलंदव। न हलंदव धांधली अॻिते, ॾाढ मुड़सी अॻिते न हलंदव। हिते ॾाढो मुड़सु वार को, हिते ॾाढो मुड़सु आहे, फलाणो 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 साईं फलाणो ॾाढो आहे, फलाणो ॾाढो आहे, फलाणो ॾाढो आहे। अल्लाह साईं खां मथे को बि न आहे। अल्लाह साईं सभिनि खां ॾाढो आहे। चओ अल्लाह साईं सभिनि खां। फरमादो दुनिया में रहण वारो क़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। नमाज़ पढ़ो जो इंशाअल्लाह ताला पढ़दा। छड़ो जुमे जी पढ़दो कने सब नमाज़ूं इंशाअल्लाह। असांजा मुसलमान भाइर वरी छड़ो जुमे जी नमाज़ ते मंझंदि वारी ते पाण खे ठाहियूं बीठा आहिनि, बसि आदि कयूं बीठा आहिनि। मंझंदि वारी जुमे जी पढ़ी वरी गुम ॻोल्हींदा था अदा फलाणो किथे आहे, अचे वरी साईं न ईंदो। छो? कहिड़ो मस्जिद शरीफ़ में नांग वेठा आहिनि, कहिड़ो मस्जिद शरीफ़ में विछूं वेठा आहिनि, जे साईं वरी ईंदड़ जुमे ते ईंदो, ईंदड़ जुमे ते। वाह जो मुसलमान जो नमाज़ सां प्यार आहे, वाह हैफ़ा मुसलमान तव्हांजी मुसलमानी। ओ मुसलमान सदान वारो कुछ ख्याल कयो। असां तव्हां अल्लाह जे नबी जा गुलाम हूं जेको वाह जो नमाज़ी हो। जो वाह जो अल्लाह साईं जो कसम आहे, नबी साईं सुबुह जी नमाज़ पढ़दा हा, मंझंदि जी नमाज़ पढ़दा हा, टिपारी जी नमाज़ पढ़दा हा, मगरिब जी नमाज़ पढ़दा हा, इशा जी नमाज़ पढ़दा हा, पर इशराक जा नफल भी पढ़दा हा, चाश्त जा नफल भी पढ़दा हा, अवाबीन जा नफल भी पढ़दा हा, संजन तहज्जुद जी नमाज़ भी पढ़दा हा। वाह जो नमाज जा पाबंद हा। इन जे करे फरमायो अल्लाह ताला कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह।
ॾाढा न था जो सुभान अल्लाह नमाज पढ़ण जो इरादो ही न अथव तंहिंजे करे सुभान अल्लाह बि आहिस्ते था कयो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी अदा नबी साईं जा सच्चा आशिक़ थींदव कन हलवे खोर थींदव छड़ो सैन जे कढ हूंदव कन सच्चा थी ॾेखारींदव छड़ो खीर जे कढ हूंदव कन पका थी ॾेखारींदव सच्चा ईमान वारो नबी साईं जन वाह जो निमाज़ी आहे जो वाह जो रब रहमान फरमाए तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह केड़ा केड़ा चाहो था अल्लाह से असां सां प्यार करे सभिनि जो इरादो आहे सभु चाहो था अल्लाह से असां सां प्यार करे पर प्यार जे लाइ शर्त आहे फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह फत्तबिऊनी पढ़ो ही न था फत्तबिऊनी मां इमामुल अंबिया जी ताबेदारी कयो तो अल्लाह साईं तव्हां सां प्यार भी कंदो गुनाह भी माफ़ कंदो जन्नत में भी जाइ ॾेई छॾी जो इंशाअल्लाह ताला पक्का निमाज़ी थींदासीं नबी साईं फरमायो जेको नमाज़ पढ़े थो एॾो भलो कमु थो करे ॼणो दीन जो थंभो क़ाइमु करे छॾे साईं फरमायो जेको नमाज़ नथो पढ़े एॾो ग़लति कमु थो करे ॼणो दीन जो थंभो ड्राहे छॾे हाणे तव्हां ॿुधायो दीन जो थंभा ठाहींदव कन ड्राहींदव नमाज़ छड़ो मंझंदि ते जुमेवारी पढ़जो बाक़ी ठाहींदव ज़रूर ईमान वारो छड़ो जुमेवारी नमाज़ फर्ज़ न आहे मंझंदि वारी जो जुमे ते सुबुह जी नमाज़ बि आहे चओ साईं जुमे ते मंझंदि वारी नमाज़ सां गॾु टिपारी जी नमाज़ बि आहे जुमे ते मंझंदि वारी नमाज़ सां गॾु मग़रिब जी नमाज़ बि आहे जुमे ते मंझंदि वारी नमाज़ सां साण ऐं गॾु इशा वारी नमाज़ बि आहे अहिड़े नमूने सां छंछर ते 5 नमाज़ा अहिड़े नमूने सां आचर ते 5 नमाज़ा अहिड़े नमूने सां सूमर ते 5 नमाज़ा अहिड़े नमूने सां ङारे ते 5 नमाज़ा अहिड़े नमूने सां अरबा ते 5 नमाज़ा अहिड़े नमूने सां ख़मीस ते 5 नमाज़ा ओ ईमान वारो सारे संभाले नमाज़ूं पढ़ो तव्हांजो कमु आहे इंशाअल्लाह ताला क़ब्र तव्हांजी बिश्त जो बाग़बान मुंहिंजे अल्लाह साईं जो कमु आहे क़ब्र बिश्त जो बाग़ बणबी पर जो उन्हनि जे लाइ जेके निमाज़ी थींदा अस्सलातु मिराजुल मोमिन जो अस्सलातु मिराजुल मोमिन ऐं मिराजुल मोमिनीन नबी साईं फरमायो त मिराज अथव ईमान वारे जे लाइ निमाज़ ओ ईमान वारो निमाज़ पढ़ो त मिराज जो इज़त नसीब थिए जो त निमक हलाल आहे उहो माण्हू जेको निमाज़ी आहे इहे लफ़्ज़ हक़ जा दोहरायो जो निमक हलाल आहे उहो माण्हू जेको निमाज़ी आहे नथा जो लॼ था कयो फरमाए तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कंहिंजो पानी पींदा हो नमाज़ कंहिंजी खीर कंहिंजा पींदा हो इन्न लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबना जेके खीर पींदा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह
अदा जेके खीर न पींदा हो उन्हनि ते मयार न आहे जेके खीर जा शौक़ीन हो खीर जा प्यासी हो खीर पी पी मज़ा था वठो त वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाह फरमाए तो मिन बैन फरसिन व दमिल लबना वदमिल लबनन खालिसन साइगल शारिबीन अल्लाह अकबर हलाल जानवरन मां खीर केर थो पीआरे चो जंहिंजो खीर आहे उनजी नमाज आहे चो जंहिंजो खीर आहे ज़मीन कंहिंजे ते वेठा हो ज़मीन कंहिं शाही आहे फरमाए तो अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन वस्समाअ बिनाअन व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून ज़मीन कंहिं शाही आहे आसमान शद करे कंहिं बीहारिया आहिनि जो उन विछाई आहे ज़मीन जंहिंजी निमाज़ आहे ईअं चओ जो जंहिंजी निमाज़ आहे उन विछाई आहे आसमान उन जा आहिनि जंहिंजी निमाज़ आहे मींहं वारी सूरत वारो पाणी उहो तो वसाए जंहिंजी निमाज़ आहे फरमाए तो फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़क़न लकुम तव्हांजे लाइ अनाज तव्हांजे लाइ फसल तव्हांजे लाइ मेवा उहो तो तैयार करे जो जंहिंजी निमाज़ आहे अदा पोइ जंहिंजो खाइजे ॻाल्हायो नथा जंहिंजो खाइजे मेहरबानी करे ॻायो अल्लाह साईं जो ओ मुंहिंजो अमड़ियूं भेनरियूं तव्हां बि नमाज़ पढ़ो बहाना छॾियो अटकलां सटकलां छॾियो बाक़ी शरई उज़र में तव्हांखे इजाज़त आहे भले न पढ़ो शरई उज़र थिए अमड़ियुनि भेनरुनि खे त इजाज़त आहे बाक़ी उज़र ख़तम थी वञे त पोइ ॿिया दुनिया जा बहाना न करनि ऐं दोस्तनि ऐं भाइरनि खे बि हुकुम आहे त तव्हां बि नमाज़ पढ़ो नमाज़ खां सवाइ चाढ़ो ई नाहे नमाज़ खां सवाइ चाढ़ो ई नाहे असां तव्हांजो इमामुल अंबिया त निमाज़ी हो पर हज़रत अली साईं बि वाह जो निमाज़ी हो असांजो तव्हांजो नबी साईं त वॾो निमाज़ी हो पर उन जा ॾोटड़ा उनजो इमाम हसन हुसैन साईं बि वॾा निमाज़ी हा जीअं हज़रत अली साईं जी तारीफ़ हिन क़ुरान मजीद में लिखी पई आहे फरमाए अल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वाह जो निमाज़ियो हज़रत अली साईं चो वाह जो निमाज़ियो चो साईं चो वाह जो निमाज़ियो जंहिंजी वाह खाणे तारीफ़ हिन क़ुरान मजीद में लिखी पई आहे फरमाए तराहुमुल क़ुरान सुज्जदा ॾाढा ई नथा चओ सुभान अल्लाह ओ हैदरी साहब ओ हुबदारो ओ हज़रत अली साईं जे मञण वारो ओ शेर खुदा जा पोइ लॻो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हज़रत अली साईं असांजो मुर्शिद आहे चओ हज़रत अली साईं असांजो मुरब्बी आहे हज़रत अली साईं असांजो रहबर आहे हज़रत अली साईं असांजो रहनुमा आहे हज़रत अली साईं असांजो अखियुनि जो ठार आहे वाह जो निमाज़ी हो तराहुमुल क़ुरान सुज्जदा सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम जो सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद अल्लाह फरमाए तो मां शाहिदी तो ॾियां मां गवाही तो ॾियां मुंहिंजे अलीअ खे ॾिसण वारो तव्हां ॾिसंदा वेंदो त मुंहिंजो अली तव्हांखे या त रुकूअ में नज़र ईंदो या त सजदे में नज़र ईंदो
छाजे करे घणा रुकू थो करे, छाजे करे घणा सजदा थो करे। यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना, उन जी दिल में इहो ई आहे त मुंहिंजो अल्लाह मां राज़ी थिए। अदा हज़रत अली सिंह जी दिल में छा हो त केरु राज़ी थिए। सीमाहुम, हाणे अल्लाह से निशानी तो ॿुधाए। सीमाहुम चओ, हथड़ो पंहिंजो मथो खणी निड़ ते रखो पेशानीअ ते। सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद, मां अल्लाह गवाही थो ॾियां, मां अल्लाह शाहिदी थो ॾियां, मुंहिंजे अलीअ जे पेशानीअ ते निड़ मुबारक ते सजदनि जा निशान ठही बीठा आहिनि। हज़रत अली साईं एॾो निमाज़ी, असां वरी पोइ लॻे हेतिरी सराहण वारा सफ़ा बेनिमाज़। हैफ़ा असांजी हालत हैफ़ा। हज़रत अली साईं जा बचड़ा इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾो निमाज़ी हो। जो वॾो निमाज़ी हो, चओ साईं, जो वॾो निमाज़ी हो। करबला जे सरज़मीन ते साईं जो 3 ॾींहं पाणी बंद आहे। अल्लाहु अकबर। मलूनन मरदूदन खबीसन बेडो बेकसूर इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पानी बंद करे छड़ियो, मानी बंद करे छड़ी। फरमांदा ओ ज़ालिमो, तव्हांजो पानी मांखे न खपे, तव्हांजी मानी मांखे न खपे, मांखे अल्लाह साईं जो रज़ामंदो खपे, मांखे अल्लाह साईं जी नमाज़ खपे, मांखे अल्लाह साईं जी तौहीद खपे, मांखे अल्लाह साईं जो क़ुरान मजीद खपे। असां वरी ख़ुबदार सॾाइण वारा, आशिक़ सॾाइण वारा निमाज़ खां भॼूं था, निमाज़ क़ाइम कयो। ओ ईमान वारो, चओ त हज़रत इमाम हसन साईं हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हुमा असांजा मुर्शिद आहिनि। जो था त असांजा इहे भलारा मुर्शिद आहिनि। नबी साईं फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नह, ये ॿई मुंहिंजा शहज़ादा बिश्त जे नौजवान जा सरदार। ओ ईमान वारो, अलबत निज़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ग़ुलाम हो। असां नमाज़ पढ़ंदासीं त इंशाअल्लाह ताला सच्चा साबित थींदासीं, इंशाअल्लाह, ऐं तौहीद में पक्का थींदा त सच्चा साबित थींदासीं। हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे सरज़मीन ते ॾुखे वक़्त में सच ॿुधाइजो, पंहिंजे नाने साईं खे हिकु बि सॾु कयो। पंहिंजे बाबे साईं खे इमाम हुसैन साईं हिकिड़ो बि सॾु कयो। भला सच ॿुधाइजो, इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजे वॾे भाउ खे हिकिड़ो बि सॾु कयईं। कंहिंखे सॾु कयईं? फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह साईं, जंहिंमें तूं राज़ी आहीं मां हुसैन बि राज़ी आहियां। सदिक़ी वञा मां पंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन साईं जी इस्तक़ामत जे मथां जे क़ुरान शरीफ़ जे कानून जे जारी कराइण जे लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी। अदा यज़ीद जे हथ ते बैत छो न पियो करे? चओ त हुनखे नाक़ ते सम्झे पियो। चओ अदा यज़ीद जे हथ ते बैत न पियो करे, जो यज़ीद जे दौर में व्याज आम हो। आख़िरी ॻाल्हि, यज़ीद जे दौर में रिश्वत आम हुई, यज़ीद जे दौर में चोरी आम हुई, यज़ीद जे दौर में ढाड़ो आम हो, यज़ीद जे दौर में ज़िना आम हुई। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, मां अहिड़े यज़ीद जे हथ ते कीअं बैत कयां जेको फासिक़ ऐं फाजिर आहे। मां जेसि ताईं जीअर हूंदुसि हिन क़ुरान शरीफ़ जो कानून जारी कराईंदुसि। इंशाअल्लाह ताला असां पक्का हुनजा हक़दार थी ईअं क़ुरान शरीफ़ जे कानून जे लाइ हक़ जी जमात जो साथ ॾींदासीं। ऐं कादियाननि जे ख़िलाफ़ असां हमेशह असांजी जमात आवाज़ उथारियो आहे ऐं हर जाइ ते महिनत कई आहे ऐं पार्लियामेंट में भी मेहनत कंदा था अचनि। इंशाअल्लाह ताला उन्हनि जी महिनत जे नतीजे सां अॼु अल्लाह जे फज़ल ऐं करम सां जो काफ़र करार ॾिनो वियो आहे कादियानी। अदा काफ़र करार कंहिं ॾियायो? जो हक़ जे आलमनि हज़रत साईं मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह। इंशाअल्लाह ताला
हमेशा जो हक़ जी आलमनि जो ईअं साथ ॾींदासीं कादियाननि खे लिकण जी जॻह न मिलंदी ऐं इंशाअल्लाह ताला जो त नबी साईं जे हुकुम में पका नमाज़ी बि थींदासीं इंशाअल्लाह ताला नबी साईं सां सचा इश्क में साबित थींदे हिन क़ुर शरीफ़ जी तिलावत बि कंदासीं इंशाअल्लाह ताला जो अमरोटी मस्जिद शरीफ़ खे आबाद कंदासीं सुबुह जी नमाज़ ते सभु 4 माण्हू नमाज़ में बीठा आहिनि हैफ़ा अमरोटी मस्जिद जे संभालण वारो हैफ़ा सुबुह जी नमाज़ ते अमरोटी मस्जिद में हिकु सिफ़ मुकमल न थिए अदा ईमान वारनि जी ईमान ते अफ़सोस सुबुह जी नमाज़ खां मस्जिद शरीफ़ वीचारी ख़ाली आहे नमाज़ लाइ मुस्लमान सॾाइण वारा वीचारा घरनि में आराम था करनि दुआ आहे अल्लाह से हमेशा असांखे नमाज़ुनि सां प्यार नसीब फरमाए अल्लाह से बा जमात नमाज़ असांखे नसीब फरमाए दुआ आहे अल्लाह से असांजे जिन दोस्तनि भाइरनि हिम्मत करे ख़ैरात फी सबीलिल्लाह कई आहे ऐं जलसो रखायो आहे अल्लाह जे सभिनी जी महिनत क़बूल फरमाए अल्लाह जे असां जेके आया आहियूं सभिनी जो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए